केमिस्ट्री क्लास 10 बाब पहिरियों सबक टियों हिस्सो पहिरियों मोट खाईंदड़ तब्दीली ऐं तवाज़ुन रिवर्सिबल रिएक्शन और चेंज एंड इक्विलिब्रियम। आउं केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि रिवर्सिबल रिएक्शन एंड इक्विलिब्रियम, मोट खाईंदड़ तब्दीली ऐं तवाज़ुन, डायनामिक इक्विलिब्रियम, तहरुक वारो तवाज़ुन। रिवर्सिबल रिएक्शन एंड डायनामिक इक्विलिब्रियम, मोट खाईंदड़ तब्दीली ऐं तहरुक वारो तवाज़ुन। मिसाल जे तौर ते हिकिड़ो छोकिरो आहे जेको हिकिड़ी नंढड़ी खॾ खोटे थो, बेलचा ॿार कढंदो उन मां उछलाईंदो वञे थो, ऐं हू जेतिरा ॿार बेलचा उछलाए थो मिटीअ जा, ओतिरो ई ॿियो छोकिरो वरी बेलचा साॻे ई रफ़्तार में साॻे ई अंग में वरी उहो खॾ में विझंदो वञे थो। तव्हां इमेजिन करे सघो था त इहा खॾ जेका आहे न उहा खोटबी न ई वरी उहा लटबी, छो त ही ॿई जेके आहिनि हिक ॿिए जे अपोज़िट में कमु कनि था। ही फॉरवर्ड में उछलाए थो, हे वरी रिवर्स में उन्हनि खे बेक करे थो, यानी हिकिड़े क़िस्म जो रिवर्सिबल चेंज आहे। ऐं ॿियो इहो जेको अमल आहे इहो हाणे हिकिड़े तवाज़ुन में अची वियो आहे। ही जेतिरा लपा ॿाहिरि उछलाए थो हू ओतिरा ई लपा हेठि उछलाए थो, तंहिंजे करे इहो जेको इक्विलिब्रियम आहे, इहो जेको तवाज़ुन आहे, असां हिनखे डायनामिक्स ॾियूं था। छो त इहो हलंदड़ आहे, इहो हले थो पियो, तहरुक में आहे, तंहिंजे करे असां हिनखे डायनामिक इक्विलिब्रियम ॾियूं था। हाणे त हिकिड़ो फिज़िकल एग्ज़ाम्पल आहे, जेकॾहिं कीमियाई तब्दीलियुनि जो मिसाल वठूं त उहे बि ईअं ई रिवर्सिबल रिएक्शन्स हूंदा आहिनि जेके डायनामिक इक्विलिब्रियम ताईं पहुचंदा आहिनि। डायनामिक इक्विलिब्रियम ताईं रिवर्सिबल रिएक्शन तॾहिं पहुचंदो आहे जॾहिं क्लोज़्ड सिस्टम में तव्हां हिकिड़ो रिएक्टेंट्स खणो था, उन्हनि जी कंसंट्रेशन घणी आहे, उहे आहिस्ते आहिस्ते प्रोडक्ट में तब्दील थी वेंदा। हाणे वरी प्रोडक्ट जॾहिं घणी थी वेंदी त वरी उहा वरी छा थींदो त वरी पोइ ते वरी रिएक्टेंट्स में तब्दील थींदी। हाणे इहो आहे रिवर्सिबल रिएक्शन, फॉरवर्ड रिएक्शन, हे आहे असांजो बैकवर्ड रिएक्शन, रिवर्स रिएक्शन। हाणे इहो पियो हलंदो, ए जेको रिएक्टेंट आहे प्रोडक्ट बी में पियो तब्दील थींदो, वरी प्रोडक्ट बी घणी ठही वई त ए रिएक्टेंट में पियो तब्दील थींदो। रिवर्सिबल रिएक्शन आहे, इहो पियो हलंदो, हिकिड़ो तवाज़ुन पैदा थी वेंदो, कॾहिं बि इहो ख़तमु कोन थींदो। ऐं इहो जीअं त हलंदड़ रिएक्शन आहे, तंहिंजे करे इनखे असां डायनामिक चऊं था रिएक्शन आहे। ऐं डायनामिक जेको आहे उहो वरी तवाज़ुन बि आहे, छो त शयूं जेके आहिनि उहे साॻे ई एक्सटेंट में हिक ॿिए जे मुख़ालिफ़ रुख में अमल कनि थियूं पयूं। रिवर्सिबल रिएक्शन एंड डायनामिक इक्विलिब्रियम, रिवर्सिबल रिएक्शन जा ॿ हिस्सा थींदा आहिनि। हिकिड़ो थींदो आहे फॉरवर्ड रिएक्शन, यानी अॻिते रिएक्टेंट जेके आहिनि उहे प्रोडक्ट में तब्दील थियनि। ॿियो हिसो वरी थींदो आहे रिवर्स रिएक्शन, जॾहिं वरी प्रोडक्ट जेका आहे उहा वरी पोइ ते बेक थिए पंहिंजे रिएक्टेंट्स में तब्दील थी वञे। हाणे जीअं ही असां मिसाल ॾिनोसीं त ही फॉरवर्ड जेको चेंज आणे थो, जेके मिटीअ जा लपा आहिनि ॿाहिरि कढंदो थो वञे, ऐं जेको वरी रिवर्स रिएक्शन आहे या रिवर्स चेंज आहे उहा इहा आहे त ॿियो छोकिरो वरी उन्हनि लपनि खे वापसि हेठि उछलाईंदो थो वञे। हाणे इहे ॿई जेकॾहिं बराबरि थींदा, इहो रिवर्सिबल रिएक्शन आहे, हेॾे बि मूव थो करे फॉरवर्ड ऐं वरी बैकवर्ड बि मूव थो करे, रिवर्स में बि अचे थो। इहे जॾहिं ॿई बराबरि हूंदा त हिननि जे विच में हिकिड़ो तवाज़ुन पैदा थींदो, इनखे चइबो आहे डायनामिक इक्विलिब्रियम। पाण रिवर्सिबल रिएक्शन जे हिननि ॿिन्ही हिसनि खे कीमियाई अमल जी सूरत में वधीक खोलियूं था। फॉरवर्ड रिएक्शन असीं हिकिड़ो मिसाल खणूं था, हाइड्रोजन ऐं आयोडीन खे पाण में कीमियाई अमल करायूं था। वन ऑफ द रिएक्टेंट्स आयोडीन इज़ पर्पल। हाणे जेॾी महिल जो असां फ्लास्क में हाइड्रोजन ऐं आयोडीन विझंदासीं त फ्लास्क में अंदरि इन्हनि शयुनि जो कलर जेको आहे पर्पल थी वेंदो, छो त आयोडीन जो कलर जेको आहे उहो पर्पल आहे, गैस में आहे, तंहिंजे करे उहा गैस असांखे इन फ्लास्क में पर्पल कलर जी नज़र ईंदी। वाइल द प्रोडक्ट हाइड्रोजन आयोडाइड इज़ कलरलेस। हाणे जेॾी महिल जो इहे ॿई पाण में मिलंदा, हाइड्रोजन ऐं आयोडीन मिलंदा, गरम कंदासीं त हाइड्रोजन आयोडाइड ठही वेंदो, उहा वरी कलरलेस हूंदी आहे। हेॾां जेको असांखे हाइड्रोजन आयोडाइड नज़र अचे थो, इन में अंदरि पर्पल कलर कोन्हे को, छो त हाइड्रोजन आयोडीन पाण में मिली विया आहिनि, कलरलेस प्रोडक्ट ठही आहे हाइड्रोजन आयोडाइड जी। प्रोसीडिंग्स ऑफ द रिएक्शन आर ईज़िली ऑब्जर्वेबल। हाणे इन जेके रिएक्शन जूं अॻिते वधण जा जेके क़दम आहिनि उहे आसानी सां असांखे नज़र बि ईंदा। ऑन हीटिंग, गरम करण ते हाइड्रोजन एंड आयोडीन वेपर्स इन अ क्लोज्ड फ्लास्क, हाइड्रोजन आयोडीन इज़ फॉर्म्ड। गरम करण सां छा थींदो त हाइड्रोजन ऐं आयोडीन जा जेके वेपर्स आहिनि उहे हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थी वेंदा। एज़ अ रिज़ल्ट पर्पल कलर ऑफ आयोडीन फेड्स
as it reacts to form colorless hydrogen iodide. इन जे नतीजे में छा थींदो, जेॾी महिल जो गरम था कयूं त हाइड्रोजन ऐं आयोडीन खे गरम करण सां छा थींदो, आस्ते आस्ते हाइड्रोजन आयोडाइड ठहंदो वेंदो ऐं जेको पर्पल कलर आहे आयोडीन जो उहो गुम थी वेंदो ऐं कलरलेस असांखे हिकिड़ी प्रोडक्ट मिलंदी जेका आहे हाइड्रोजन आयोडाइड। हाणे असांखे इन कलर जी जेका ट्रांसफॉर्मेशन आहे, कलर जेको तब्दील थिए थो उहो असांखे ॿुधाए थो फॉरवर्ड रिएक्शन आहे। पहिरियां कलर कहिड़ो हुयो, पर्पल, यानी आयोडीन पाण मौजूदु आहे। पोइ गरम करण खां पोइ छा थियो, पर्पल कलर जेको आहे सो गुम थी वियो, कलरलेस असांखे प्रोडक्ट मिली, त यानी हाइड्रोजन आयोडीन हाइड्रोजन आयोडाइड में तब्दील थी विया आहिनि। इहो असांखे फॉरवर्ड रिएक्शन जे बारे में असांखे हिकिड़े क्लू ॾिए थो। पोइ वरी आहे रिवर्स रिएक्शन, जेको रिवर्सिबल रिएक्शन जो ॿियो हिसो हूंदो आहे। ऑन द अदर हैंड, when only hydrogen iodide is heated in a closed flask, जेकॾहिं हिकिड़े बंदि पयल फ्लास्क में हाइड्रोजन आयोडाइड खे असां गरम कयूं था त पर्पल कलर अपीयर्स, आहिस्ते आहिस्ते छा थींदो, पर्पल कलर जेको आहे उहो वरी असांखे ज़ाहिर थियणु शुरू थींदो बिकॉज़ ऑफ फॉर्मेशन ऑफ आयोडीन वेपर्स। छो त हाणे वरी साॻियो ई आयोडीन जेके गैस आहे उन जा बुख़ार आहिनि उहे साॻियो ई हाणे रीगेन थिया आहिनि, वापसि ठहनि था पिया। हाइड्रोजन आयोडाइड खे गरम कयोसीं त उहा टुटे थी आयोडीन में ऐं हाइड्रोजन में, त हाणे इन में आहिस्ते आहिस्ते छा थींदो, पर्पल कलर जेको आहे उहो असांखे ज़ाहिर थियणु लॻंदो। पर्पल कलर जो वरी ज़ाहिर थियणु असांखे ॿुधाए थो त हाणे रिवर्स रिएक्शन आहे। हाइड्रोजन आयोडाइड जेका प्रोडक्ट हुई हाणे उहा टुटी आयोडीन ऐं हाइड्रोजन में तब्दील थी आहे, तंहिंजे करे उहो रंग असांखे वरी वापसि नज़र अचे थो। In this case, hydrogen iodide acts as a reactant. हाणे हिन मिसाल में वरी हाइड्रोजन आयोडाइड जेको आहे उहो रिएक्टेंट तौर ते कमु थो करे एंड प्रोड्यूसिस हाइड्रोजन एंड आयोडीन वेपर्स, ऐं पैदा थियनि था इन जे करे, हिन रिएक्टेंट जे करे पैदा था थियनि आयोडीन ऐं हाइड्रोजन। हिन खे असां वरी चवंदासीं हे हाणे प्रोडक्ट आहिनि। दिस रिएक्शन इज़ रिवर्स ऑफ दी अबोव। हाणे हीउ जेको कीमयाई अमल आहे उहो हुन फॉरवर्ड वारो उन जे रिवर्स में आहे, इन खे रिवर्स रिएक्शन चइबो आहे। हिकिड़ो अहिड़ो नुक़्तो ईंदो जेॾी महिल जो फॉरवर्ड रिएक्शन बराबरि थी वेंदो रिवर्स रिएक्शन जे, यानी हाइड्रोजन ऐं आयोडीन जेको आहे सो पहिरियां असां जीअं ई फ्लास्क में विधोसीं त हिननि जी कंसंट्रेशन घणी हुई, पहिरें अमल ते छा थींदो त हाइड्रोजन आयोडाइड ठहणु शुरू थींदो। वरी हाइड्रोजन आयोडाइड जी कंसंट्रेशन वधंदी त वरी डिकम्पोज थी हाइड्रोजन आयोडाइड तब्दील थींदो आयोडीन ऐं हाइड्रोजन में। हाणे हिकिड़ो नुक़्तो अची करे अहिड़ो ईंदो जिते फॉरवर्ड रिएक्शन यानी हाइड्रोजन आयोडाइड जो ठहण जो अमल बराबरि थी वेंदो आयोडीन ऐं हाइड्रोजन जे ठहण वारे अमल में। रिवर्स रिएक्शन ऐं फॉरवर्ड रिएक्शन ॿई बराबरि थी वेंदा। हिते असांजो जेको आहे सो हिकिड़ो डायनामिक इक्विलिब्रियम जेको आहे उहो असांखे अचीव थिए थो। जेॾी महिल जो फॉरवर्ड रिएक्शन बराबरि थी वञे रिवर्स रिएक्शन जे, त उन महिल जो असां चवंदा आहियूं त हाणे इहे शयूं डायनामिक इक्विलिब्रियम में हूंदियूं आहिनि। उन महिल जो असांखे जेॾी महिल शयूं डायनामिक इक्विलिब्रियम में अची वेंदियूं त पोइ असांखे कलर जेको वग़ैरह आहे उहो असांखे उन महिल जो नज़र न ईंदो आहे, छो त रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जेके आहिनि उहे ॿई पिया हिक ॿिए में मुसलसल तब्दील थींदा रहंदा आहिनि। Let's have another example. When calcium oxide and carbon dioxide react, they produce calcium carbonate. अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं। जेॾी महिल जो असांजो कैल्शियम कार्बोनेट आहे असां हुनखे टोड़ियूं था त कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड ठही थो पवे। हाणे हिन जो वरी रिवर्स रिएक्शन इहो थींदो जेको असां मथे लिखियो आहे त कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड खे जेकॾहिं असां रिएक्शन था करायूं त उहे वरी वापसि कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थी वेंदा। पर इन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हांजो क्लोज़्ड सिस्टम हुजे डायनामिक इक्विलिब्रियम हासिल करण जे लाइ, या रिएक्शन खे रिवर्स करण जे लाइ असांजो जेको सिस्टम आहे उहो क्लोज़्ड हुजणु ज़रूरी आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, हाणे जेकॾहिं असां वटि कैल्शियम कार्बोनेट आहे, असांजो फ्लास्क खुलियल आहे, असां हुनखे गरम था कयूं त छा थींदो, इहो कैल्शियम कार्बोनेट प्रोसीड कंदो, रिएक्शन थींदो। इहो ई साॻियो ई कैल्शियम कार्बोनेट कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में तब्दील थी वेंदो। कैल्शियम ऑक्साइड हिते पई आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा फ्लास्क मां मथे निकिरी वेंदी। हाणे इहो रिएक्शन त थियो पर इहो आहे इरिवर्सिबल रिएक्शन, छो त कंप्लीट थी वियो, कार्बन डाइऑक्साइड जो निकिरी हली वियसि त हाणे कैल्शियम ऑक्साइड बचो। हाणे पोइ हिते रिवर्स नथो थी सघे, छो त कैल्शियम ऑक्साइड खे वरी कार्बन डाइऑक्साइड खपे जंहिंसां मिलंदी त कैल्शियम कार्बोनेट ठहंदो। पर जीअं त इहा कार्बन डाइऑक्साइड निकिरी वई तंहिंजे करे इहो इरिवर्सिबल रिएक्शन आहे, कंप्लीट थी वियो, कैल्शियम ऑक्साइड पई आहे, हाणे इहा पोइ हिते कोन मोटंदी। ॿिए मिसाल में असां इहो था कयूं त असां छा था कयूं, हिन फ्लास्क खे बंदि था कयूं, हिकिड़ो क्लोज़्ड सिस्टम आहे,
कैल्शियम कार्बोनेट अंदरि पई आहे मथां बंदि आहे, इनखे कयोसीं हीट। हाणे जीअं जो इनखे असां गरम कंदासीं त इन मां ठहंदी कार्बन डाइऑक्साइड ऐं कैल्शियम ऑक्साइड। मथां जो बंदि आहे त कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरि कोन निकिरंदी। हाणे इनखे जेॾी महिल जो वरी के कार्बन डाइऑक्साइड ऐं कैल्शियम ऑक्साइड खे उहो असां रिक्वायर्ड टेम्परेचर ॾींदासीं त इहो कार्बन डाइऑक्साइड कैल्शियम ऑक्साइड पाण में वरी मिली वरी वापसि कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थी वेंदा। हिकिड़ी फ्लास्क में अंदरि इहे ॿई रिएक्शन पया थींदा, कैल्शियम कार्बोनेट टुटंदी कैल्शियम ऑक्साइड में कार्बन डाइऑक्साइड में, वरी कार्बन डाइऑक्साइड कैल्शियम ऑक्साइड सां मिलंदी त वरी कैल्शियम कार्बोनेट ठही वेंदो। इते असांखे इन क्लोज्ड सिस्टम में फॉरवर्ड रिएक्शन ऐं रिवर्स रिएक्शन ॿई बराबरि थींदा त इहो कीमियाई अमल हिकिड़े डायनामिक इक्विलिब्रियम में पियो प्रोसेस थींदो। इंपॉर्टेंस ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम, इन जेकी डायनामिक इक्विलिब्रियम जा मिसाल आहिनि उन्हनि जो असांखे ऐं ॿियनि जेके इकोसिस्टम में निज़ाम आहिनि, जानदार शयूं आहिनि, उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो रसंदो आहे, असांजी तमामु घणी अहमियत जा हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते पाणियाठ जा जेके बि बॉडीज़ आहिनि, तलाव हुजनि, दरिया हुजनि, समुंड हुजे, नहरूं हुजनि, उन्हनि में अंदरि जानदार शयूं रहंदियूं आहिनि। उन्हनि खे साहु खणण जे लाइ ऑक्सीजन जी ज़रूरत हूंदी आहे, जेका ॿाहिरां हवा मां उन पाणीअ में अंदरि ॻरी ऐं शामिलु थी वेंदी आहे। हाणे पहिरियां ॾिसो पाणीअ जे अंदरि ऑक्सीजन कोन्हे का, पर जीअं ई टेम्परेचर थोरो किरंदो, थोरो घटि थींदो त इहा ऑक्सीजन इन पाणीअ में अंदरि जेको थोरो थधो थियो आहे उन में अंदरि इहा ऑक्सीजन जज़ब थींदी वेंदी। हाणे अंदरि इहा ऑक्सीजन जीअं ई अची वई त ॿाहिरि ऑक्सीजन जो जेको मिक़दारु आहे, अंदरि जेको मिक़दारु आहे, उन्हनि जे विच में हिकिड़ो इक्विलिब्रियम पैदा थींदो। हेॾे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो तवाज़ुन थी वेंदो। तवाज़ुन ईअं पैदा थींदो त तव्हांजी जेका ऑक्सीजन हाणे अंदरि वई आहे उहा वरी छा थींदो त कुझु उन जा जेके मालिक्यूल आहिनि ॿाहिरि वेंदा ऐं ॿाहिरनि जा कुझु मालिक्यूल वरी जेके आहिनि उहे अंदरि दाख़िल थींदा। बराबरि जे तौर ते ॿाहिरां मालिक्यूल अंदरि वेंदा, अंदरियां मालिक्यूल ॿाहिरि वेंदा, त इहो हिकिड़ो तवाज़ुन पैदा थी पवंदो आहे ऐं पाणी में अंदरि मौजूदु जेका बि एक्वेटिक लाइफ आहे उन्हनि खे इहा ॻरियल ऑक्सीजन मिलंदी आहे, जंहिं सबबु उहो ज़िंदा रहंदा आहिनि। ॿियो असां पंहिंजो असांजो जेको वजूदु आहे, असांजी जेका हयाती आहे, उहा पिणु इक्विलिब्रियम जे इन फिनोमिना जे करे ई असांजी उहा जेका ज़िंदगी आहे, हयाती आहे, उहा बका में आहे। असां छा कंदा आहियूं, ऑक्सीजन इनहेल कंदा आहियूं ऐं कार्बन डाइऑक्साइड खे एक्सहेल कंदा आहियूं। परियां वरी जेके ॿूटा आहिनि उहे वरी छा कंदा आहिनि त कार्बन डाइऑक्साइड खे इनहेल कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन खे उहे वरी एक्सहेल कंदा आहिनि। हाणे इनहेल ऐं एक्सहेल जेके ॿूटा कनि था उहे असुल में कंदा आहिनि पंहिंजे फोटोसिंथेसिस जे अमल जे लाइ। हुननि खे फोटोसिंथेसिस में कार्बन डाइऑक्साइड खपंदी आहे ऐं फोटोसिंथेसिस जे अमल में उहे ऑक्सीजन खे ॿाहिरि ख़ारिज कंदा आहिनि ऐं इहो ई वरी पैदा थियल ऑक्सीजन असां पंहिंजे साहु खणण जे लाइ अंदरि खणंदा आहियूं ऐं वरी साहु खणण में जेका ॿाहिरि असांजी प्रोडक्ट ॿी वेंदी आहे उहा हूंदी आहे कार्बन डाइऑक्साइड, उहा असां ॾींदा आहियूं। हाणे इहो हिकिड़ो इक्विलिब्रियम आहे। इहो हिननि ॿिन्ही कीमियाई अमलनि जे विच में, फोटोसिंथेसिस ऐं रेस्पायरेशन जे विच में हिकिड़ो कीमियाई तवाज़ुन आहे, इहो हलंदो रहे थो। इन जे करे ई असां माण्हू ऐं जेके बि ॿिया जानदार आहिनि जेके पंहिंजी जिस्म जे अंदरि ऑक्सीजन पाण न आहिनि पैदा करे सघंदा, उन्हनि जे लाइ इहो तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ जी ज़मानत आहे। ऐं वरी वणनि जे लाइ कार्बन डाइऑक्साइड जेका असां साह जे ज़रिए ॿाहिरि छॾींदा आहियूं, उहा उन्हनि जे खाध खुराक जे लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।